खुदा के हाज़ुर नाज़ुर जान दे तैलीम जी तक़द्दुस ऐं उस्तादनि जे अज़मत जो कसम खणी चवां थो त आउं मरकज़ी उहिदेदार जी हैसियत सां पेटियल जे आइन सां वफ़ादार रहंदुसि ऐं उन में ॼाणायल मंशूर ऐं तंज़ीमी इदारनि जे अक्सरियती फ़ैसिलनि जो एहतराम कंदुसि कंदसि ऐं उन्हनि ते इख़्तिलाफ़ राय जे बावजूदि अमल कंदुसि ऐं प्राइमरी तइलीम जी बहितरी तरक़ी ऐं वाधारे लाइ पंहिंजूं सभु सलाहियतूं कतब आणींदुसि ऐं मरकज़ी उहिदेदार जी हैसियत सां सोसाइटी जे मुतहरिक तोड़े गैर मुतहरिक मिल्कियत जो मुहाफ़िज़ रहंदुसि ऐं उस्तादनि जे बुनियादी हक़नि समाजी तइलीमी ऐं मुआशी मसइलनि जे हल लाइ कोशान रहंदुसि ऐं मरकज़ी उहिदेदार जी हैसियत सां कंहिं बि उस्ताद या उहिदेदार खां सियासी इख़्तिलाफ़ी बुनियादनि ते इंतकामी कार्रवाई न कंदुसि ऐं न ई ज़ाती मफ़ादनि खे तंज़ीमी मफ़ादनि ते तरजीह ॾींदुसि। अल्लाह ताला मूंखे हिन हलफ़ ते अमल दरामद कराइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। सभिनी दोस्तनि खे मुबारक। मुबारक उर्दू में क्या कहते हैं? अदे खैर मुबारक तव्हां खे सब दोस्त फाइल ते सही कंदा वञनि ये फाइल उते जमा करो सही कंदा साईं पंपाली रहिजी वियो करीम खैर मुबारक हुजे तो मुबारक